नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुअड़ी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। संतन जा ॾींहं ईअं ई कोन था मल्हाइजनि जॾहिं उहे पाण खे कष्ट ॾेई ऐं उहे करणियूं करे असां जहिड़नि जीवन खे सुख ॾेई विया आहिनि। केॾियूं सहूलियतूं हींअर ॾेई छॾियूं अथनि। अॻे चित्तौड़ वञणु केॾो ॾुखियो लॻंदो हो, त बि कीअं ईंदा हुआ चित्तौड़ मां। हेॾा बुज़ुर्ग हुआ त बि ईंदा हुआ चित्तौड़ मां। असांखे चवंदा हुआ चित्तौड़ अचिजो त चवंदासीं चित्तौड़ ॾुखियो थो लॻे। इहा बि सम्झ कोन हूंदी त पाण कीअं था अचनि। असां अञा ॿार आहियूं, अहिड़ा नौजवान वेठा आहियूं हटा कटा, त कीअं था चऊं त असांखे चित्तौड़ ॾुखियो थो लॻे। एॾा पाण खे शरीर खे कष्ट ॾिना अथनि, केॾा भार खणंदा हुआ। असां हींअर कुझु खणूं था, पर्स बि ॿिया था खणनि। एॾी सहूलियत करे ॾेई विया आहिनि। संत सभु अञा ताईं बि आहिनि, पर असां अहिड़ा सिख थियूं। मां 2-3 ॾींहं थिया गोदड़ीअ वारे बाबा जी हिकु न हिकु ॻाल्हि ॿुधाईंदी आहियां, पढ़ंदी आहियां रोज़। त उन में लिखियलु हो त हिकु बाबा जन जो सिख हो, सावरे थो वञे बड़ौदा। त उतां सुबुह जो नेरन पाणी खाई चांहि पाणी पीए ॿाहिरि निकितो चक्कर लॻाइण। त ॿाहिरि जो निकितो, हे पंहिंजनि ख़्यालनि में गुम हो। किथे थो वञा कुझु ख़बर कोन हुअसि। हलंदो पियो वञे, अलाए किथे गुम थी वियो, जंगल में अची निकितो। सुबुह जो निकितल तव्हांजो सिज अची लथो। हे पियो चए हाणे मां त अलाए किथे अची पहुतो आहियां, मूंखे हाणे घर जो रस्तो बि कोन थो मिले। गुरूअ खे यादि पियो करे ॾाढो, बाबा हाणे अहिड़े टाइम ते तव्हां ई मूंसां सहाय थींदव, मां काॾे वञा हींअर। मूंखे हिन मां ॿाहिरि केरु कढंदो, तव्हां ई कढंदव। त राति जा 8:30 थी वियसि त ॾिसे थो त परियां हिकिड़ो ॿुढो भाई, अछो कुर्तो चोलो पातल हुअसि, हथ में लकड़ी, हिन वटि अॻियां अची ऐं चएसि थो त बच्चा तोखे काॾे वञिणो अथई? त ॿुधाइसि थो मां रस्तो ईअं भुलिजी पियो आहियां, मूंखे फलाणे एरिया में मूंखे वञिणो आहे। त चएसि थो संत, होसि इहो ई बाबा गोदड़ीअ वारो, पर हिनखे सुञाण में न पियो अचे। जानवी हूअं बाबा जन कुल्हे ते सदाईं गोदड़ी रखंदा, इन करे हिन जो नालो ई पइजी वियो गोदड़ीअ वारो बाबा। त हे पूरो सुञाणे न पियो सघेसि, राति बि थी वई, जंगल में रोशनी हुजे न। त चईंसि काॾे वञिणो अथई? त ॿुधाईंसि मूंखे हिन एरिया में वञिणो आहे। त चईंसि हितां थोरो हलंदे न त हिकु बस मिलंदई, उन में चढ़ी हलियो वञजां, पंहिंजे घर पहुची वेंदे। ठहियो हे अञा बसि ईअं चई ऐं हू त अंतर्ध्यान थी विया। हे जो पुठियां नियारे त केरु कोन हो। त 2 कदम अञा ख़ाली हलियो त ॾिसे त छाजो जंगल, छाजो छा। मां त शहर में रोड ते अची बीठो आहियां, उते बस अची बीठसि। हे बस में चढ़ी ऐं सिधो वियो। 2 ॾींहं उते रही, आख़िर पंहिंजे शहर जलगांव आयो। त सुबुह जो
संतनि खे मथो टेकण जीअं रोज़ जो नेम हुअसि, मथो टेकण वियो त बाबा जन चवनिसि था त कर ख़बर भाई ॾाढी हाणे जंगलनि जी सैर थो करे, त हे त वाइड़ो थी वियो। इते हिनखे पोइ ध्यानु आयो त राति जो जेको भई मूंखे रस्तो ॿुधाइण आयो इहो मुंहिंजो गुरु। तेसि ताईं न पियो हिनखे मन में वेहे त केरु हो। संत अहिड़ा कम करे विया आहिनि, अॼु बि आहिनि अहिड़ा। असांखे खाली उहा श्रद्धा हुजे, उहा भावना हुजे असांखे। हाणे हिन वार्ता मां साफ़ सम्झणु घुर्जे त दर हक़ीक़त माया आहे की बि की न, पर अज्ञान उनखे सत कयो आहे। पर अज्ञान आहे रुगो भरम। सो उहो भरम जॾहिं दूर थिए त पोइ हिननि साॻियुनि अखियुनि सां उहो स्वरूप ॾिसण में ईंदो, जो अनादि तत् सत ओमकार, वॾनि खां वॾो वाहिद, सभिनी जो आत्मा ब्रह्म सदा हिकरस आहे ऐं अचण वञण खां परे ऐं आकाश वांगुरु सभिनी में व्यापक आहे ऐं द्वैत खां रहित, आनंद स्वरूप, सभ ताईं भरपूर, निकलंक, कर्म खां आज़ाद, न जीतण जहिड़ो आहे। पर उन्हीअ जे दीदार कराइण वास्ते अहिड़ो को पूरन सतगुरु मिले जो अवल त हिन जीव मां मय यानी खुदीअ जी मैल सभु कढी छॾे, जा सभिनी जुगतियुनि में वॾी जुगती आहे। ईअं करण खां पोइ सत ऐं आनंद स्वरूप जे प्राप्त थियण में वेरम ई कान लॻे थी ऐं आवागमन खां छुटी पइजे थो ऐं अमृत रूप में समाइजी हिकु थी वञिजे थो। सूरज प्रकाश श्री गुरु अर्जन देव जन जे मुख मां सिधा समान वाणी ॿुधी हिक वारीअ योगीश्वर विस्मय में पइजी वियो, पर पंहिंजे भले थियण जो उहो मौक़ो ॾिसी खुलीअ रीति वरी प्रश्न करण लॻो त हे गुरुजी, मथे जो तव्हां साहिबनि ब्रह्म जो सिद्धांत चयो, सो अवां कहिड़े वाट करे सिद्ध कयव? सोन जा ज़ेवर जे ॾिसण में अचनि था, तिन खे परिणामवाद सॼो वञे थो, छाकाणि त सोन पंहिंजो आकार फेराए कुंडल कंगण बणिजी पियो आहे। अहिड़ीअ तरह ब्रह्म बि पलटिजी जड़ ऐं चेतन बणिजे थो छा? ॿियो त ब्रह्म जी माया जेका स्वामी फरमाइनि था सा झूठी आहे या सची, ऐं ब्रह्म जो तव्हीं सूख्यम खां सूख्यम फरमायो, सो कहिड़ीअ तरह ॾिसण में अचे? योगीश्वर जो सुवाल ॿुधी सुजान सतगुरु हुन जे जवाब में फरमाइण लॻा त जंहिं वाद करे जगत परपंच सिद्ध करे ॿुधायो आहे, सो आहे विवृतवास, यानी जहिड़ीअ तरह नोड़ीअ में नांग जो भ्रम थियण करे डपु थिए थो, तहिड़ीअ तरह कल्पत ब्रह्म में जगत खे ॾिसी हर कंहिं शोक उपजे थो। वरी उन जे नोड़ीअ खे जेसि ताईं सोजरे में नथो ॾिसजे, तेसीं दिलि जो भरम बि नथो मिटिजे। अहिड़ीअ तरह ज्ञान जे अखियुनि सां ब्रह्म जो साक्षात्कार न थियण ताईं ही जीव दुख सुख भोगे थो ऐं अनेकनि जनमनि में भिटकी कॾहिं ऊच ऐं कॾहिं नीच सॾाए थो। ॿियो, तव्हांजो सोन परमाणवाद में सुवाल कयो आहे, सो ईअं न आहे। परमाणवाद उन्हीअ खे चइजे थो जो असुल को स्वरूप बदिलाए ॿियो वठी ऐं वरी साॻियो न थी सघे। जहिड़ीअ तरह खीर मां ॾुध ऐं वरी ॾुध मां खीर नथो थी सघे, उहो पंहिंजो अॻियों रूप छॾे ॿिए खे वठे थो, पर सोन उन्हीअ वांगुरु बिल्कुलु न आहे, छाकाणि जो ज़ेवरनि में सोन जो स्वरूप ज़ाहिर ज़हूर पियो ॾिसिजे, पर जेकॾहिं ज़ेवर भॼी नास थी वञनि त बि सोन पंहिंजो स्वरूप नथो छॾे। अहिड़ीअ तरह ब्रह्म मां जगत बि उन्हीअ वांगुरु बणियो आहे ऐं बाजीगर जो तमाशो बि साॻी ॻाल्हि आहे। वरी जॾहिं अज्ञान नास थी वञे थो, तॾहिं ब्रह्म खां सवाइ को बि नथो रहे, पर उहो ई हिकिड़ो जिते किथे अंदरि ॿाहिरि हेठि मथे बासे थो। ॿियो सुवाल जो अवां पुछियो आहे त माया सत आहे या असत आहे, सो माया न की सत आहे न की असत आहे, छाकाणि त उन में असतपणो ऐं सतपणो ॿई भणी अचनि था, तंहिं करे उनखे अनर्वचनी करे कोठिनि था, जंहिं हालति में को बि कंहिं तरह कुझु बि उन बाबति चई नथो सघे ऐं उहा अनादि आहे ऐं संदसि आदि चई नथी वञे, तंहिं हालति में हुनजो कथन करणु अजायो आहे। मगर जॾहिं को वॾ भागी सतगुरूअ जो उपदेश वठी
समूह कलेशन समेत अज्ञान नाश करे ज्ञान पाए थो, तॾहिं हुनखे उन इहा ॻाल्हि जी परूड़ पवे थी। ऐं जो पूरन आत्मा ब्रह्म आहे, तंहिंखे इंद्रियूं कंहिं बि तरह ढके नथियूं सघनि। ज्ञानवान पुरुष उनखे अखियुनि सां ॾिसनि था, कननि सां ॿुधनि था, ज़बान सां चवनि था, ऐं पिणु पंहिंजे अंदर में जीअं जो तीअं ॼाणनि था। जहिड़ीअ तरह इंद्रियूं मन खे ढके नथियूं सघनि ऐं मन उन्हनि सभिनी खे ढके छॾे थो, तहिड़ीअ तरह ब्रह्म खे मन ढके नथो सघे ऐं हू ब्रह्म सभिनी खे सत्ता ॾेई रहियो आहे। हू हिकिड़ो सभिनी जो आधार आहे ऐं जेके हुनखे चङी तरह ॼाणनि था, तिन जो नानापणो मिटिजी वञे थो। हू बिल्कुलु सूख्यम खां सूख्यम आहे ऐं हुनखे ई वॾनि खां वॾो चवनि था। सूरज आदिक प्रकाशवान सभु उन जी जोत आहिनि। हू हिकिड़ो ई सॼे जगत जो कारण आहे ऐं जेको पंहिंजे अंदर में हुन जो वीचार करे थो, सो ई हुनखे पाए थो। हू आकाश वांगुरु सभिनी में पसरी रहियो आहे ऐं सदाई निश्चल ऐं आवागमन खां रहित आहे। तंहिं करे जेको जीव मन स्थिर करे थो, उहो जीव अमृत थी वञे थो। अहिड़ीअ तरह जिन पुरुषनि ब्रह्म में जगत पछाणियो आहे, से नानापणो छॾे उन ये हिकिड़े जे आनंद में मस्त थी विया आहिनि। अहिड़नि पुरुषनि खे ई जीवन मुक्त चइजे थो। अहिड़ा जीव कंहिं बि हंधि शरीर छॾे ॾियनि, पोइ उहो हंधि पवित्र हुजे या अपवित्र हुजे, त बि आनंद स्वरूप में लीन थी वञनि था। उन्हनि विखे न को जनम आहे न को मरण आहे। अहिड़नि पुरुषनि खे अग्नि कुंड ख्वाए दरिया जो किनारो हिकु समान आहे। सतगुरनि जा अहिड़ा अमृत रूपी वचन ॿुधी योगीश्वर जो हज़ारनि वरियनि जो नशो टुटी पियो ऐं हिन जे अंदर में सिद्ध ज्ञान जाॻियो। योगीश्वर सतगुरनि जे वचननि जो प्रताप ॾिसी सिर निवाए साहिबनि जे कदमनि ते किरी पियो ऐं हथ जोड़े चवणु लॻो त हे सचा पातशाह, मूंखे हाणे चङीअ पर यकीन थियो आहे ऐं जेकी के मूंखे ॼाणो हो सो मूं ॼाणी वरितो आहे ऐं तव्हां साहिबनि जी कृपा करे मुंहिंजा सभु संसार निवृत्त थी विया आहिनि। सत चेतन आनंद। तंहिं करे हाणे आउं पंहिंजो शरीर छॾींदुसि जो बिल्कुलु वॾो थी वियो आहे ऐं वॾपण सबबूं को कार्ज मूंखां थी बि न सघंदो। तंहिंखां सवाइ जेकी मूंखे करिणो हो सो आउं करे रहियुसि। तव्हां साहिबनि दया करे मुंहिंजी कामना पूरन कई आहे। एतिरो ॿुधी श्री सतगुरु फरमाइण लॻा त हे योगीश्वर, तूं तकड़ करे छो थो शरीर छॾी? तूं ख़ुशि थी को काल असां वटि रही असांखे पंहिंजो दर्शन ॾींदो कर ऐं सारे जगत में उन हिकिड़े खे ॾिसी आनंद में गुज़ार। ॿी ॻाल्हि त लोकनि ते तुंहिंजो वॾो उपकार थींदो जो तुंहिंजो दर्शन करे पाप विकार नाश कंदा ऐं सभई दग लॻी कल्याण खे पाईंदा। एतिरो ॿुधी योगीश्वर हथ ॿधी अर्ज़ु कयो त स्वामी, लोकनि जो कल्याण अव्हां जे हथ में आहे, ॿिए कंहिंखे बि अहिड़ी सामर्थ्य न आहे। तंहिं करे सारे जगत जो भार अव्हां खे ई खणणो आहे, न कि ॿिए खे। अहिड़ी कला आहे। तंहिं करे मूंखे हाणे दया पाले आज्ञा ॾियो त समाइजी वञा। एतिरो चई योगीश्वर साहिबनि जे चरणनि ते मथो टेके चवणु लॻो त हे प्रभु, अहिड़ी महिर कजो जो हिकु पल बि तव्हां खां भुलिजी न वञा। तंहिं ते साहिबनि फरमायो त भला जेका अव्हां जी इच्छा, असीं अव्हां जे मर्ज़ीअ पुठियां आहियूं। एतिरो चई सतगुरु बाबे ॿुढे साहिब खे उते तरसाए खेसि आज्ञा ॾेई विया त तव्हीं हिन संत सां रहो ऐं जहिड़ी जहिड़ी आज्ञा करे उन मुजब सभु कमु करे ॾिजोसि। एतिरो चई स्वामी पंहिंजे डेरे ॾांहुं विया। केॾा साल मन अलाए घणा जुग तपस्या कई वई, त बि जेसि ताईं हे ज्ञान न थियुसि त मां ब्रह्म आहियां, जीव कोन आहियां, तेसि ताईं हुनखे कुझु सम्झ में न पियो अचे। जॾहिं हे माना साहिबनि सम्झायुसि खोले खोले, तॾहिं हिनखे सम्झ में आयो। बाबो बुढो साहिब ऐं ॿिया बि केतिरा ई सिख उते हुन योगीश्वर जो दीदार कंदा रहिया ऐं ॿिया आदमी जे उन्हनि आसपास पे फिरिया, तिन अहिड़ो अचरज ॾिसी वञी शहर जे माण्हुनि में मुनादी फेराई त तलाउ खोटींदे हिकिड़ो महाज़ूर योगीश्वर ज़मीन मां निकितो आहे, जंहिं ते केतिरा माण्हू डोड़ी उते आया ऐं हिन महायोगीश्वर खे ॾिसी हैरत में पइजी विया।
ऐं कलीकाल जे वक़्त में पवित्र दीदार करे सभु लोग ख़ुशि थिया। योगीश्वर जेतोणीकि शरीर जो वॾो हो त बि संदसि अंग मज़बूत ऐं पेशानी ऐं मुख कमल में ॼण की जोत पे ॿरी। संदसि मुंहुं ऐं मथे जा वार चांदीअ जहिड़ा पे ॾिसण में आया। आख़िर में योगीश्वर कुबे खां ॿाहिरि निकिरी माण्हुनि खे दर्शन ॾिनो। जंहिं ते माण्हुनि संदसि जय जय पुकारी। तंहिं ते योगीश्वर फरमायो त हीउ आस्थान महापवित्र आहे ऐं जेको सुजान पुरुष हिते अची शेवा कंदो ऐं श्रद्धा रखी मथो टेकींदो ऐं सतनाम जो सिमरन कंदो ऐं गुण ॻाईंदो सो वॾीअ पदवीअ खे प्राप्त थींदो। योगीश्वर वाधारे चयो त हिन हंधि हिकिड़ो तलाउ हुअणु घुर्जे जिते लोक अची स्नान करे महाभारी पाप लाहींदा ऐं मन जा विकार नास कंदा। तंहिंखां पोइ योगीश्वर खॾ खोटण जी आज्ञा ॾिनी ऐं जॾहिं उहा तयार थी रही तॾहिं उन में वेही पंहिंजो पवन 10वें द्वार चाढ़े ब्रह्म रुद्र यानी तारूं फोड़े शरीर त्याॻियाई। उन वक़्तु सभिनी लोकनि योगीश्वर ते गुलनि जी वर्खा कई ऐं जय जय शब्द उचारियो ऐं घणे भाव सां नमस्कार करे दर्शन पाए आनंदित थिया। पोइ हिन जे शरीर ते मिटी विझाए सभु कम लाए अजब खाईंदा मोटी आया। बोल सतगुरु देव भगवान की।